अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां जो होस्ट टीचर फ़कीर चंद। इस ताईं असां अलिफ बे ये ताईं पढ़ियोसीं, ज़ेरो ज़बरूं पढ़ियोसीं, 12 अखड़ी पढ़ीसीं। अॼु खां असां सिंधी हिजेकरण सिखंदासीं। ये कुछ लफ़्ज़ ये सादा लफ़्ज़ मूं लिखिया आहिनि। खेद खट तेद वट खट। हाणे हिनखे लिखण जो तरीक़ो आहे खे अगाड़ी ही खे विच में लिखण जो आहे ऐं ही खे आख़िर में लिखण जो आहे ऐं ही टे अॻियाड़ी ही टे विच में ऐं ही टे वरी आख़िर में। त ही थी वियो पंहिंजो खेद वर खट तेद वट खट। हाणे हिन मां जेकॾहिं पाण ठाहियूं टे लफ़्ज़ी टे अखरी त खेद वर खट टे वाटो खटो। हाणे ही खे अॻियाड़ी टे विच वारो ऐं वाव आख़िर में हलियो वियो। खेद वर खट टे वाटो खटो। अहिड़ी तरह ॿियो लफ़्ज़ आहे पग। पेद वर प गेद वर ग पग। इन जो भी साॻियो तरीक़ो पेद वर प अॻियाड़ी पेद वर प विच ऐं पेद वर प पछाड़ी ऐं अहिड़ी तरह गेद वर ग अॻियाड़ी गेद वर ग विच ऐं गेद वर ग पछाड़ी। इन मां टे लफ़्ज़ ठहंदो पेल पा गेवागू पागू। अहिड़े तरीक़े सां नून ज़बर न थे ज़बर थ नथ। इन में टे लफ़्ज़ थींदो नून ज़बर न थे ज़बर थ रे ज़बर र। ई नालो आहे नथर। हाणे इनखे तव्हां सम्झी सघो था त माना नून जी अॻियाड़ी थे जी विच ऐं रे जो आख़िर नथर। अहिड़े तरीक़े सां पाण हिजेकरण सिखंदासीं। असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वोट ॾिजो ऐं दिलि लॻाए पढ़जो त जीअं असां हिजेकरण सुठे नमूने सां सिखी सघूं। महिरबानी।